अस्सलाम वालेकुम साथियों, माया मुनीर गपांग बिल्कुल माथल जिलो घोटकी हाणे ज़फ़र हैदराणी मां रेड किया बिना पुछे वजाए को हाणे इनके समझायो वञे नड़ी न्याणी मन बीठी आहे असां धीउ पुटु रहंदा आहियूं। ज़फ़र हैदराणी जो कमु हिकिड़ो रेड कंदो एस पी खे हटाइण बि चवां थो, DSP को चवां थो, वॾे मुंहिंजे फज़ल जी गाॾी में फ़ोन कई आहे, इनजो हक़ कहिड़ो घर में बचनि में रेड कंदो वेंदो आहे। SP साहब थोरो इनखे हैदराणी खे सम्झायो 4 वटि पुलिस वारा घर में बचनि में धीउ न्याणी बीठी ॾिसो न्याणी के मथे कोई सहाय कोन्हे। हैदराणी जेको हद टपियो वेंदो आहे हिनखे टपण कोन ॾींदो आहे। पीट जे पुटनि जो ASP थी हुनजे करे कुदो वेंदो आहे। मां SP खे खटाइण भई धीउ वठी वञी वञी क़ुर खणी वेही रहंदासीं। भेण हथ कई यहाँ से मीरपुर में 100 खां वधीक चकलो हले थो, आगड़ा पर्ची हले थी, इहो अंधो आहे जो वरी न वञी सघंदा। मुंहिंजे घर मुंहिंजो चोरी किरियो घर में किरियो कंदो छा इहो? मुंहिंजे बिना पोइ भॻो वेंदो आहे पुलिस वारनि खे, कयो छा मां हिनखे हैदराणी खे? मां साफ़ी जी कंदो, मां साफ़ी नालो कोन खणंदुमि, साफ़ी चवंदो नालो न खणो भवारी अलाए छा आहे। मां साफ़ी चवंदुमि कुझु मां डायरेक्ट SP खे चवां थो, DIG IG खे चवां थो, सिंध वज़ीर आला खे चवां थो, कैमरी खे चवां थो, हे न्याणी बीठी आहे। हे असां को अहिड़ा कोन्हूं मिसाल जी ॻाल्हि भॻो अचनि पुलिस वारा जेको ॾे सलाम न ॿार सलाम चो धाड़ियल त कोन हैदराणी हुयो मंगी हुयुसि, ॿियो पुलिस वारा पंहिंजो पठाण बि हुयुसि, अची करे वेही करे घर में घिरिया आहिनि बचनि में को चङो को चवंदुसि चकल हलनि था। वज़ीरा सरियाम चकल हलाए थी, भिड़त खे या त इजू सरियाम हलाए थो, हलीमा सरियाम हलाए थी, हर शइ चकल हलनि था, एतिरा हद गुदी चकल हलनि था। SP चुप करे वेठो आहे, मां ग़रीब जे लाइ वयल आहे, मां हिकिड़ो घर आहे तॾहिं करे उते मन साथ ॾियण रहंदा दफ़ा हैदराणी जेको वञी करे घर में रेड कंदो अला भले कंदो। मां ॿार बची मां कुराड़ खे घुराए SP वटि पेश थो मां खराइण वटि त मां तो इंसाफ़ कर। हे ज़फ़र हैदराणी जा कम आहिनि। मां वॾे मुंहिंजी फ़ोन कई, मां हे फज़ल लिगारी खे फ़ोन कई, मां पंहिंजे घर में गिरो थी, चए पुटु मां DSP वटि थो थोरो सबुर कर, मां अचां थो। कहिड़ो कानून आहे हिते भेण कई आहे? कानून को आहे? कोई कानून कोन्हे, अंधो कानून लॻो पियो असां वटि जो ॿ रुपया ॾे, ॿ रुपया छुटा जी ॻाल्हि आहे। न्याणी बीठी आहे, को असूल ई कोन्हे। अली वसीर खे टिप ॾे त वञी मुंहिंजे घर में गिर, रब भले ई कंदुसि, अलाह ॾिसण वारो आहे, वक़्तु ईंदुसि मां ॿुधाईंदोमांसि। वरी पुटनि जो ASP थी आहे, DSP थी आहे त रब भले ई कंदुसि। हैदराणी जी औकात कोन्हे भाई घर घिरण जे लाइ। मां सुबुह SP वञी करे ॿार बची वञी बीहंदोमांसि। ज़फ़र मां इजाज़त गिराणी ते फ़ोन कई, इजाज़त करे मथे बीठो, मारी घर में कोन घिरियो आहे, मारी गिरियो ज़फ़र हैदराणी। हिकु ॿियो पुलिस वारो हुओसि, ॿियो मंगी गिरियो अथसि। 4 पुल में घर ईअं वॼाओ घुरिजा पिया छो घिरंदा मूंखे ॾोहा या को धाड़ियल आहे। SP साहिब त हे न्याणी बीठी इन जे करे को इंसाफ़ कयो वञे। तव्हां बि नियाणा न, असां बि नियाणा रहूं, इंसाफ़ कयो वञे। हे हैदराणी जो कोन टपियो वेंदो आहे, मंथली वठे चकरनि त मंथली वठंदो आहे। वज़ीरा सराम हलाए थी भेण इनको पुलिस को पुछो चए सॼो पुछो सही न एसो जो मां लिखी मुनीर खे तंग न कंदुमि। एसो जो मूंखे लिखी ॾेई पर मूंखे लिखत पई आहे SP जी सॼी लिखत में तंग न कंदासीं ना, मां हिनखे तंग करां मूंखे तंग करे 6 बजे पवंदा आहिनि नाक जो अची करे। मां DIG AG खे चवां थो महिरबानी करे पंहिंजी पुलिस खे रोकियो वञे, वाधारे में रहनि। मां वञी साॻियो कोरड़दार खड़काईंदोमांसि, मुंहिंजे कोरड़ लिखत पई आहे, मां सुबुह जी कोरड़दार खड़कायां ज़फ़र हैदराणी कोन छिकायां वञी करे। मां जज खे चवंदोमांसि हे न्याणी बीठी आहे, हे थो न्याणी सदके को आहे कोन कानून कोन, अंधो कोन भेण खे लान ठोकांसि असां वटि। कानून कोई कानून कोन्हे हिते, जेको पैसा ॾियनि था हर कानून आहे, असांजे को कानून कोन्हे को, असांजी व्यवस्था सां भेण कई आहे। हिकिड़ो घर आहे तॾहिं करे पुलिस घिरी आहे असांजे घर में। मां सॼो SP सां खटाइण खे चवां थो महिरबानी करे इन भड़वे खे हटायो वञे, रिश्वत खोड़ के। हे 2 रुपया वठी करे उतो को कमु कंदो आहे। वज़ीरा चकलो सराम हलवाए थो, खानी उते सराम हले थी, हर चकलो सराम हले थो भेण खे, यार वधि वधीक चकलो हलनि था। हिते असां लाइ वयल ग़रीबनि जे लाइ न्याणी बेटी असांजी, असां ॾोहारी त कोन धाड़ियल त कोन, 18 साल 20 साल थिया आहिनि, बच्चा ॿार हिते वञी आहिनि। हे न्याणी बेटी ॿुरी न भरता घिराइण असांजे घर में, पंहिंजी धीअ भेण कोन अथनि, भेण खे लान ठोकान नंढी वॾी कम लान ठोकान आहिनि। को कानून कोन्हे असां वटि, जेको भॻवान त मुंहिंजे घर में कारो आहे कंहिंजे को आहे। मां DIG AG खे चवां थो महिरबानी करे पंहिंजो ज़फ़र हैदराणी खे झलियो वञे, न झलबो मां कोरड़दार खड़कां मां वञी करे मां झलियो मुंहिंजे घर में न भले ॻाल्हि थी मां चुप, मां बचे न वरी न मुड़ियो, मूंखे जेको न मां कपिड़ा फाड़ी मां चुप करे बीह रहियोमांसि। मां DIG AG खे चवां थो साफ़ी कुझु कोन्हे, साफ़ी असांजे कान असां नालो न खयो कर, मां साफ़ी नालो आणींदुमि कोन विच में, साफ़ी जे कान असांजे लाइ क़ाबिल इतराम आहिनि। पर हे जेको हैदराणी आहे न ज़फ़र हैदराणी, हे चकल हिन फुल्त मंथली वठंदो आहे, हिकु ई चकल मंथली वठंदो। मां छा जी कंहिंखे मंथली ॾियां यार, मां आहियां ग़रीब आहे टिकाणो न ॾियणी लाणी खे छा चवां ज़फ़र हैदराणी खे। मां एसो जो मीरपुर मथां चवां थो पंहिंजे हैदराणी खे हटाए वञे, न मां त वञी चुप करे SP दार खड़ न्याणी वरिती ईंदोमांसि, माना वञी वियासीं को न्याणी वञी करे दर ते वेहंदोमांसि। ज़फ़र हैदराणी मंगी आहे, 4 पुलिस वारा मां सुञाता आहिनि। मां अची एसो जेको चयोमांसि हे पुलिस वारा घर में घिरिया थी, मुंहिंजी न कोई न को दुश्मनी आहे न कोई आहे। हे कंहिंजे टिप ते घिरंदो पिया, हाणे वज़ीरा सरियाम माण्हू रना बि हेठि त को न वञी सघंदा, हली मां सरियाम त न वञी सघंदा, त रना वेंदा कोन्हे, मां कॾहिं भॻाईंदुमि, मुंहिंजे को वञी वर्ष कोई कोन्हे तॾहिं करे भॻाईंदा आहिनि। हर जात चकलो भेण के असांजे लाइ ग़रीबनि जा भयल आहे, जॾहिं राह कोन्हे कुझु कोन्हे चुप करे वेठो आहे, इज़त जी खायां थो, पुट कमाइनि था, बकरी ॿाहिरि वठूं था, भेण के असां लाइ भॻाईंदा आहिनि। वज़ीरा सरियाम हलाए थो, उनजे कुझु कोन्हे, उनजे लाइ कानून आहे, उनजा वॾा वॾा अफ़िसर यार उनजे करे चुप आहे। असां बचनि ॿारनि रहूं असां लाइ को कानून कोन्हे।
मैसो जेको भय खे चवां त मूंखे जेको आहे न हिनखे सम्झायो वञे मूंखे लिखत करोड़ मिलियल अथसि वञी करोड़ वरी दर खड़काईंदोमांसि बाक़ी हिनखे जेको आहे सफ़ारी घटाए वञे हे फुल मंथली खोर आहे चकलनि त मंथली ॿिनि त मंथली कोन जो औकात आहे बुरी नंबर अथव चकलनि मंथली वठण ईंदो आहे छा लख लानत अहिड़ी पुलिस ते अलाह जो कसम मां चवां त बुरी अहिड़ी पुलिस खे गोली मारजनि जेको चकलनि मंथली वठे असांजे भला फिर DSP वठंदासीं पर ईअं को चङो चवंदो हिनखे पुलिस खे बच्चे नियाणियुनि को तव्हां मंथली ॾियो धीअ विच पोइ तव्हांखे मंथली पुलिस खे ॾियूं हे नियाणी वेचां पोइ पुलिस खे मंथली ॾियां हे बीठी नियाणी पोइ पुलिस खे मंथली पूरी करो असां को कानून सिखो कानून जो कानून हज़ीरो सिखो SP ऐं DSP SHO खे दर ते पुलिस लाइ भॻाईंदा आहिनि को चङी ॻाल्हि आहे को ख़ुदा राम AC DSP जेको मां सभिनी खे चवां थो हिनखे दफ़ा हद गुदी तंग करे थो इहो अली वसीर जी वंगार वहे थो अली वसीर मां उन घर ॾेई वियो मां रिकॉर्डिंग अची पियो अथसि वरी अली धमकियुनि मां चुप करे लिखत कोर में ॾेई आयो मां जज साहिब लिखत में पई आहे पुलिस लिखत पई आहे मां हिनखे सम्झायां थो हुनखे थोरो सम्झायो वञे वधीक इहो टपंदो मां टपे वेंदोमांसि मां इहो चवां कोर शीशन कोर खणियो हाई कोर्ट खड़ी कंदोमांसि मां इस्लामाबाद वेंदोमांसि इन करे ॾींदो इस्लामाबाद वेंदोमांसि जेको हज़ार दफ़ा में कमु करियो न अला ख़ुशि रखंदुसि मां इन कोर्ट ते दर खड़कायां थो मुंहिंजी बची धीउ वठी वेंदोमांसि नियाणी में बीठी आहे हे बीठी आहे ॾिसणु सघो था मां साबिन नाला कंहिंजे न कोन खणंदुमि साबिन मूंखे झलियो त नाला न खणणु भली ॻाल्हि कोन्हे मां कंहिंजो नालो कोन खणंदो अलाह साबिन ख़ुशि रखे बचनि सां हर को धीअनि भेण न रहंदो असांजे धीअ बि भेण रहूं पर हाणे दफ़ा कमु करियो भलो कोन करियो रब भलाई कंदुसि इहो बि शार ॾियो मां बि शार ॾियो सुबुह कोर्ट दर खड़काइण वञो जज हिनखे पाण घुराईंदासीं चवंदा पंहिंजी घर गॾु घिरंदो अचो मां ॾोह वारे धाड़े लासि मां पंहिंजे SP साहिब खे खटाइण खे चवणु चाहियां थो हिनखे हज़राणी खे सम्झायो वञे अहिड़ो ख़ुदो शख़्स खे हिनखे हटाए वञे चकलनि खे मंथली वठे हर चकल ते मंथली वज़रान खे मंथली वठंदा इजाज़ खे मंथली वठे हलीमा खे मंथली वठे रोशन खे मंथली वठे नवीद दल खे मंथली वठे भड़वत आहे भेण को ॿुड़ी मरनि को रननि जी कमाई खाइनि था लख लानत थो ॾियनि दफ़ा हज़राणी ते लुड ते जेको चकलनि जी मंथली वठे ॿुड़ी नंबर तो आहे